अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो GM न्यूज़ ख़बरनि जी अपडेट जे सिलसिले खे अॻियां वधाईंदे तव्हांखे राजू खनानी खां ख़बर ॾींदा आहियूं। राजू खनानी खां असांखे रिपोर्टर इमदाद अली निज़ामाणी रिपोर्ट करे रहियो आहे। बरसातनि खां पहिरियां ई गटरनि नालियुनि ऐं नालनि जे सफ़ाई सुथराई शुरू। तफ़सील मूजिबि राजू खनानी शहर जे टाउन कमेटी जे एडमिनिस्ट्रेटर हाजी खान उर्फ़ हाजन ज़ैनपुर पारां इम्कानी बोर्ड तूफ़ानी बरसातनि शुरू थियण खां पहिरियां ई राजू खनानी टाउन कमेटी जे शहर जे समूरनि पाड़नि ऐं मोहल्लनि जे गटरनि नालियुनि समेत मरकज़ी वॾे नाले खाटी कराई मुकमल तौरु सफ़ाई सुथराई जो अमल तेज़ करे मुकमल सफ़ाई कराए छॾी आहे। उन सां गॾोगॾु गटरनि जे नालियुनि ड्रेनेज सिस्टम जी वॾे पैमाने ते सफ़ाई सुथराई मुहिम कई वई आहे। राजू खनानी टाउन कमेटी एडमिनिस्ट्रेटर हाजी खान उर्फ़ हाजन ज़ैनपुर चयो त राजू खनानी शहर जे मुकमल सफ़ाई सुथराई बाबति का बि कोताही हरगिज़ बर्दाश्त न कई वेंदी। हाजन खान उर्फ़ हाजन ज़ैनपुर चयो त कुझु ॾींहं खां पोइ क़ुर्बानी वारी ईद जे दरवाज़े थींदड़ गंदगी ख़िलाफ़ एमरजेंसी बुनियादनि ते सफ़ाई सुथराई वारे स्टाफ खे हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि। ईद जे पहिरें ॾींहं खां ई आख़िरी ॾींहं ताईं सफ़ाई जो अमल हाई अलर्ट हूंदो। उन ई समूरनि कमनि जी निगरानी टाउन कमेटी एडमिनिस्ट्रेटर पाण करे रहियो आहे। ड्रेनेज सिस्टम गटरनि नालियुनि ऐं मेन नालियुनि जी सफ़ाई खां पोइ किनारनि ते पयल मिटी पुण खई वई आहे। एडमिनिस्ट्रेटर जो चवणु आहे त शहर जे सफ़ाई सुथराई में हरगिज़ सुस्ती बर्दाश्त न कई वेंदी। राजू खनानी खां असांखे रिपोर्टर इमदाद अली निज़ामाणी रिपोर्ट करे रहियो। वॾी ख़बर